सदर जी केपी ऐं पंजाब में नंढी चूंड बाबति ॾिनल तारीख़ ते अमल कजे या न। इलेक्शन कमीशन जो मुशावरती इजलास अॼु थींदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सदारत हेठि थींदड़ इजलास में सदर जे हुकुम ऐं इलेक्शन कमीशन जे आईनी किरदार ते मुशावरत कई वेंदी। सदर पंजाब ऐं केपी में इलेक्शन लाइ ॾिनल 9 अप्रैल जी तारीख़ ॾिनी आहे। सदर चयो आहे त आइन जी भञकड़ी थींदी नथो ॾिसी सघां। इलेक्शन कमीशन चूंडुनि जो शेड्यूल तरतीब ॾिए। इस्लामाबाद की अदालत तोशाखाना केस में इमरान खान खिलाफ फौजदारी केस में फर्द जुर्म की कार्रवाई 28 फरवरी ताईं मुलतवी करे छड़ी। अदालत पारां इलेक्शन कमीशन के इमरान खान के वकीलन के कापियूं फराहम करण जो हुकुम। अदालत पारां इमरान खान के 28 फरवरी ते हाज़िरी यकीनी बनाइण जी हिदायत। बहावलपुर थाने की हद में पुलिस ऐं जवाबदार में मुबैना पुलिस मुक़ाबलो। 3 जवाबदार फायरिंग में मार थी विया। 2 पुलिस एहलकारनि समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी। वाक़िए वारी हंधि पुलिस अटाला पहुची विया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई संगीन वारदातुनि में मुलविस हुआ। बलूचिस्तान के इलाके बारखा में मरी खानदान की एक औरत समेत 3 ॼणनि जा गोलियूं लॻल खूह मां लाश अथि। रहवासी खान मोहम्मद मरी जो चवणु आहे त लाश संदसि घरवारी वॾे पुटु मोहम्मद नवाज़ ऐं संदसि नंढे पुटु अब्दुल कादिर जा आहिनि। घरवारीअ समेत 3 घर भाती सूबाई वज़ीर अब्दुल रहमान खेत्रान जे खानगी जेल में हुआ। घर जा वधीक 5 भाती सरदार अब्दुल रहमान खेत्रान जी खानगी जेल में कैद आहिनि। खेनि आज़ाद न करायो वियो त उन्हनि खे बि क़तल कयो वेंदो। एसपी बारखा चयो आहे त 3 ॼणनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। औरत जे चेहरे ते तेज़ाब हारियल आहे। काज़ी अमन में गुज़रियल ॾींहुं फुर दौरान मज़ामत ते क़तल थियल 2 वापारियुनि जो केस दाख़िल। मक़तूल पीर बख़्श मरीअ जे भाउ नौद खान मरी जी फरियाद ते शरण ॼातल जवाबदारनि ते केस दाख़िल किया वियो। फौरन जी फायरिंग में वापारी पीर बख़्श ऐं साहिब खान मरी मार थी विया हुआ। सिंध हाईकोर्ट सखर बेंच पारां वर्कर्स वेलफेयर बोर्ड खां फ्लैटनि ऐं मुलाज़िमनि जा तफ़सील तलब। अदालत सेक्रेटरी वर्कर्स वेलफेयर बोर्ड के शुकास नोटिस जारी करे छॾियो। जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क ॾींदे चयो त वज़ीरनि खे चेयरमैन थियण जो शौक़ु आहे, पोइ छो न वर्कर्स वेलफेयर फंड जी चेयरमैन खे तलब कयूं। सेक्रेटरी ईंदड़ ॿुधनी ते रजिस्टर्ड मुलाज़िमनि जा तफ़सील फंड ऐं ॿारनि खे मिलंदड़ स्कॉलरशिप समेत मुकमल तफ़सील फ़राहम करे। वकील चयो त मज़दूरनि लाइ 5960 फ्लैट्स तामीर कया विया आहिनि जेके बाअसर माण्हुनि खे ॾिना विया।